नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। रुगो पाकिस्तान न पर सॼी दुनिया में महांगाई जो मसइलो आहे। सॼी दुनिया ॾुखियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। ग़रीब बेहतर ग़रीब थी वियो, पुठिते पियल इलाइक़ा पुठिते रहिजी विया। 5 सालनि जो मुदो पूरो थींदो त मियांवाली में तारीख़ी तरक़ी थींदी। मियांवाली जे नौजवाननि खे तालीम हासिल करण लाइ ज़िले खां ॿाहिरि न वञिणो पवंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जे इफ़्तिताह ऐं पीड़ जो पथर रखण वारी तक़रीब खे ख़िताब। इतलात वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध काबीना वफ़ाक़ खे बेटनि ते अदावत जी इजाज़त ॾिनी हुई। सिंध काबीना पंहिंजी इख़्तियारनि तहत इजाज़तनामो रद्द कयो। वफ़ाक़ी हुकूमत आर्डीनेंस जारी करे बेटनि ते कब्ज़ो करे शुरू करे छॾियो आहे। गवर्नर, वॾे वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जा बयान रिकॉर्ड ते आहिनि। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह जो चवणु आहे त असां KCR मनसूबे खे CPEC में शामिल करायो आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत KCR मनसूबे खे CPEC मां कढाए छॾियो। असद उमर जे शायदि कूड़ ॻाल्हाइण में PhD थियल आहे। गौसपुर भरिसां दुरानी मर जे कचे में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो ऑपरेशन धाड़ेल टक्कर सब्ज़ोई समेत 3 धाड़ेल मारिजी विया। ऑपरेशन दौरान रॉकेट लॉन्चर्स, एंटी एयरक्राफ्ट गन ऐं ॿियनि जदीद हथियारनि जो इस्तेमालु। पुलिस एहलकारनि ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी। SSP अमजद शेख मूजिबि मारिजी वियल धाड़ेल जी सुञाणप टक्कर सब्ज़ोई, अली हसन ऐं साबू सब्ज़ोई तौर थी। नौशेरो फिरोज़ जी मॉडल क्रिमिनल कोड में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून जे क़त्ल केस जी ॿुधणी। फरियादी हफ़ीज़ रहमान मेमून जो बयान रिकॉर्ड 193 जी दरख़्वास्त ते दाख़िल कराई वई। MNA अबरार शाह ऐं मलिक शाहिद खे बि जवाबदार तौर शामिल करण जी सदा। फरियादी जे बयान दौरान केस जा शाहिद ऐं जवाबदार बि मौजूदु रहिया। बांदीला ॻोठ नवाब खान मरी में औरत जो घर मां लाश हथायो। पुलिस मूजिबि औरत फ़हमीदा उर्फ़ कोमल टालाणी खे पिस्टल जो फायर करे क़त्ल कयो वियो आहे। संदसि मुड़ुसु ऐं ॿिया घर भाती घर छॾे फ़रार थी विया आहिनि। वाक़िए जी जांच हलंदड़ आहे। टंडोजाम भरिसां उसूरी शाख वटि चौपाई माल जी फुर दौरान मुज़ाहिम ते हथियारबंदनि जी फायरिंग में चौकीदार मारिजी वियो। संदसि भाउ ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी चौकीदार नज़ीर खोसे खे क़त्ल कयो। ज़ख़्मी थियल मुजाहिद खोसो खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। टंडो रहीम खान लॻ गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल ॻोठ हमज़ा खान शाहाणी जो रहवासी फोती वियो। कादिर बख़्श शाहाणी हैदराबाद जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। इस्लाम कोट में बाईपास ते थरकोल मां ईंदड़ डंपर शागिर्द खे चीभाटे छॾियो। 7 वरनि जो रमेश भील थॾे ते ई फोती वियो। पुलिस डंपर खे तेविल में वठी छॾियो। ड्राइवर फ़रार थी वियो। कॾा वेझो नाइन सुपर हाईवे ते नौजवान डंपर जे हेठां अची फोती वियो। फोती जी सुञाणप शीराज़ तौर थी। ओबावड़ो लॻ रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॻोठ आलम चाचड़ वासी मोहम्मद उस्मान चाचड़ ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोती वियो।